अरू करे तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझी अम्मा विसाल करे वैया माउर जे तरफ खां सदको कया तो उनखे मिलंदो या न हुजूर फरमायो तो जरूर उनखे मिलंदो अज़ु के या रसूल अल्लाह फिलानी जगह पे बुखारी शरीफ जे अंदर रिवायत मौजूद आहे अज़ु करे तो या रसूल अल्लाह फलानी जाए पे मुझो गजर जो बाग बीठो आहे वो गजर जो सजो बाग मां पंहिंजे अमर जे नाले ते ख़ैरात कयां थो निंड न थी अचे वरी आवाज़ सां सुभाणे अल्लाह चओ पहिरियां कोशिश हुई त मां जल्दी बस कयां पर हाणे कोशिश ई आहे त भली तव्हां निंडूं कयो पर छॾिबो बिल्कुलु पाण में न ॻाल्हायो न अहिड़े वॾे आवाज़ सां मुंहुं करे सुभाणे अल्लाह चओ असां कईसीं देग भत जी वरी साकार थी वियो गैरुल्लाह जो नालो पइजी वियो हलो अच्छा बुखारी शरीफ में ये रिवायत मौजूद आहे सहाबीअ पंहिंजे खजर जो बाग पंहिंजे मां जे नाले ते ख़ैरात करे छॾियो जे नाले पवण सां खजर जो बाग हराम न थींदो त असांजी देग बि ख़ैरात जी हराम कान थींदी असां हिकु तरह कई मौलवी साहब फतवा खयो बीठो आहे साहब या हिकड़ी खजी न का ख़बर नाहे केतिरियूं खजूं जे बाग में हुयो बुखारी शरीफ जे अंदर मां बुखारी उन रिवायत खे नक़ुल कयो आहे उहे सभई ख़ैरात करे छॾी ज़ाहिर आहे खजूं बचंदियूं सहाबी खाईंदा उन जे माउ खे सवाब मिलंदो रहंदो जेकॾहिं नाले पवण सां का शइ हराम थिए हा त हुज़ूर उनखे मना फरमाइना पाण फरमाइना पंहिंजे माउ जे नाले ते ख़ैरात कई माउ जो नालो विधो अथई जंहिंजे करे हराम थी वई न न साईं मना कान फरमाई हज़रत साद जॾहिं पुछियो हुयो या रसूल अल्लाह अम्मा गुज़ारे वई आहे विसाल करे वई आहे कहिड़ी हुन जे लाइ ख़ैरात कयां पाण फरमायुसि मदीने वारनि खे पाणीअ जी ज़रूरत आहे खूह हुन जे लाइ खोटराए छॾी बुखारीअ में सिधा लफ़्ज़ लिखिया पिया त हाज़िही लिउम्मे साद ही खूह साद जे माउ जे वास्ते आहे जेकॾहिं नाले विझण सां उहा शइ हराम थी वञे हा त मदीने में उहो खूह बि हराम थी वञे हा जेको हज़रत साद पंहिंजे अमर जे ईसाले सवाब जे लाइ खोटियो हुयो न को खूह हराम थियो न को खजर जो बाग हराम थियो खूह मां बि पाणी सहाबी पीअंदा रहिया खजर जे बाग मां खजूं बि सहाबी खाईंदा रहिया साहब जे पंहिंजे ॿारनि खे सवाब मिलंदो रहियो इहा बाद जी ॻाल्हि कान्हे इहा ॻाल्हि रसूलुल्लाह जे ख़ुदि मुबारक ज़माने जी